अजमईन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। या अय्युहन नासु क़द जाअकुमुर रसूलु बिल हक़्क़। क़द जाअकुमुर रसूलु बिल हक़्क़ मिर रब्बिकुम फ़आमिनू खैरन लकुम। व इन तकफुरू फ़इन्न लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द। व काना अल्लाहु अलीमन हकीमा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माणिक मिट्र सदो में माणिक मिट्र सदो में जिया उदाहीअ में सोझरो। हशर वेल हिसाब जे मुझो सुनो छदे की न दीदो। सारे सदकंदो मुझो को यारल के चधणी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चुत जे ही जाते ही अदा अतबानी पारो चल जी। हुज्जत हो तपुनल सी मोकम हीणी के ही। असली आरी जा मजे अदा पले मुँह पे हो
जा पाइन पेर में तह जुती ना जेही हाणे विसारे वेही अदा तनिके जिनखे आकीं बिहार। मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, जी अवां खे मालूम आहे जो लाशारी बिरादरी जी तरफ का जश्न ॻोठ भाई खान लाशारी जी तरफ का जश्न ईद मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी बाबरकत महफिल सजाई वई आहे। इन जलसे के सिंगारण वारा हाजी मोहम्मद यूनुस, लाला सईद, गुलाम हुसैन, अब्दुल वहीद, हाफिज फरहान ऐं उन्हनि जा अजीज व अकारब, स्टेज ते वेठल सादात किराम, उलमा किराम, नाले वठण जी माज़रत कंहिंजो रहिजी वियो त पोइ मयारूं थींदियूं। उलमा किराम, सादात किराम, इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ीन ऐं मुंहिंजे मदीने जे मीर जा आशिको, अवां सभिनी खे 1500 साल पूरा थियण ते महबूब जे मीलाद मल्हाइण जो मुबारक वरी या नसीब, वरी या नसीब। मुंहिंजा मुसलमान भा, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो निज़ाम कुदरत आहे। 14 जी रात जॾहिं चंड न चमकंदो आहे, दुनिया सजी उन जो दर्शन कंदी आहे या कोन कंदी आहे? सामाईन ॻाल्हाइनि, हिकिड़ो अदोरमी सुभान अल्लाह तो करे, उहो भले दिलि में करे पर सम्झो ॻाल्हायो। जॾहिं 14 जी रात चंड चमकंदो आहे, उन जी रोशनी, उन जी ख़ूबसूरती दुनिया ॾिसंदी आहे या कोन ॾिसंदी आहे? ॾिसंदी आहे। भला उहे केर हन जिन खे 14 जे रात जो चंड भी नज़र कोन ईंदो आहे ऐं उन जी रोशनी भी नज़र कान ईंदी आहे? उहे केर हन जो उहे इंसान हन जेके कंहिं कमरे में बंदि, मुंहिंजा लफ़्ज़ सादा हूंदा, तव्हां फ़िक्र न कयो। उमिरि सॼी अलाह वारनि जी सोबत में गुज़ारी आहे, अॻिते बि अलाह खे पार पाए इंशाअल्लाह ताला। लफ़्ज़ सादा हूंदा, के बि सख़्त लफ़्ज़ कोन हूंदा, तकलीफ़ ॾियण वारा कोन हूंदा। को कमरे में माण्हू बंदि हूंदो आहे जंहिंखे चारी तरफ़ खां दीवारूं हुजनि, मथां छित बि हुजे, खिड़की भी किथों न हुजे, उनखे चंड नज़र, ॻाल्हि कयो, उनखे चंड नज़र कोन ईंदो आहे ऐं उनखे रोशनी भी नज़र कान ईंदी आहे। हिकिड़े महीने जी, ॿिए जी, पर 12 महीना वेचारो जेको 12 महीना बंदि कोठीअ में हूंदो आहे, उनखे आज़ाद सॾिबो आहे या कैदी सॾिबो आहे? जवाब ॾियो, कंहिं छा सॾिबो आहे? 14 जो चंड नज़र उनखे न ईंदो आहे जेको क़ैद में हूंदो आहे। जेको आज़ाद हूंदो आहे उनखे 14 जो चंड भी नज़र ईंदो आहे त उनजी रोशनी भी नज़र ईंदी आहे। अव्हां खे मुबारक आहे, इहा ॻाल्हि कयम कमरम मुनी जिस्म खे ताक़त ॾेई रहिया आहियो, तव्हां यकीन समझो अल्लाह तव्हां खे आज़ाद करे छॾियो आहे। अगर कैद हुजो हां त अॼु हिन रोशनीअ खां अव्हां महरूम हुजो हां, छो त हीअ अल्लाह जी मर्ज़ी आहे। जंहिंखे ॾिसण जी तौफ़ीक़ अता फरमाए, जंहिंखे नसीब करे, हीअ कंहिंजे बि वस जी ॻाल्हि कोन्हे का। जेकॾहिं हिकिड़ी नज़र अव्हां कंदा त मके जे शहर जे अंदर जिते मुंहिंजा महबूब आया, अबू जहल भी मौजूद हुयो, अबू लहब भी मौजूद हुयो, खोड़ सारा मौजूद हुया। हिननि अखियुनि सां ॾिठो, पर हे अखियूं कहिड़े कम जूं जेसिताईं हे अखियूं नथियूं खुलनि।
तो मुझा दोस्तों अवां सभिनी खे मुबारकूं जो अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हां असांखे रबीउल अव्वल शरीफ जो महीनो नसीब फरमायो। रबीउल अव्वल पहली बहार बहार तॾहिं थींदी आहे जॾहिं मौसम ख़िज़ा, छो त अल्लाह जो निज़ाम कुदरत आहे। जॾहिं सख़्तु मौसम अचे वणनि जा पन किरी पवंदा आहिनि, उन खां बाद में मौसम बहार चइनी तरफ़नि खां गुल खिली पवंदा आहिनि। ईमान सां ॿुधायो अञा चंड बीठो ई कोन्हे को, अॻुवाट ई सभिनी खे चंड कोन बीठो, चंड बीठो लखे करोड़े मैसेज मोबाइल ते हली विया, मरहबा या रसूल अल्लाह, मरहबा या रसूल अल्लाह, आमद मुस्तफ़ा मुबारक। अवां खां पुछां थो त इहे मुबारकूं हिक ॿिए खे छो पिया ॾियो? तव्हां चओ इन करे पिया ॾियो जो असांखे क़ुरान चयो आहे। जवाब ॾियो छो पिया हिक ॿिए खे मुबारकूं ॾियूं? मुबारक कॾहिं ॾिबी आहे? जो जॾहिं ख़ुशी हूंदी आहे। मुबारक छाजी ॾिबी आहे? पुटड़ो ॼाओ अथई मुबारक अथई, पुट जी शादी कराई अथई मुबारक अथई, फसल भलो लधो अथई, 200 मण तुंहिंजूं फुटियूं लथियूं न मुबारक अथई। मुबारक ॾुखनि में ॾिबी आहे या ख़ुशीअ में ॾिबी आहे? कुझु त ॻाल्हायो। हेॾो वॾो शादी हाल चाचा मोहम्मद यूनुस ऐं उन जे बचड़नि तव्हांजे लाइ बुक करायो आहे ऐं माशाअल्लाह हेॾी जमायत वेठा आहियो। मुबारक कॾहिं ॾिबी आहे? जॾहिं ख़ुशी थींदी आहे। ऐं अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात ख़ुशी मल्हाइण जो बि हुकुम ॾिनो आहे ऐं ख़ुशी न मल्हाइण जो बि हुकुम ॾिनो आहे। सम्झो था ॿ ॻाल्हियूं कयूं, ख़ुशी मल्हाइण जो बि हुकुम ॾिनो आहे ऐं ख़ुशी न मल्हाइण जो बि हुकुम ॾिनो आहे। इंशाअल्लाह इहे ॻाल्हियूं आस्ते आस्ते कोशिश कंदुसि त अक्सर क़ुरान करीम मां तिलावत कयां, कोशिश कंदुसि त इंशाअल्लाह ताला अक्सर क़ुरान करीम मां तिलावत कयां। लेकिन अचो त सभ खां पहिरीं ख़ुशी सभिनी खे आहे। हुज़ूर जे मीलाद में सभ खां घणो छा पढ़ंदा आहियूं? जो दुरूद सलाम। छा पढ़ंदा आहियूं? दुरूद सलाम। दुरूद छा खे चइबो आहे? जो रहमत खे चइबो आहे। दुरूद छा खे चइबो आहे? ॻाल्हाए त मां खुला झट में। दुरूद छा खे चइबो आहे? रहमत खे चइबो आहे। आशिक़ मीलादी इहो तोखे वधीक एज़ाज़ कोन्हे जो माण्हू सॼी इहो मीलादी थो वञे, माना हुज़ूर जो आशिक़ थो वञे। सरकार जी आमद, आका जी आमद, मदनी जी आमद, प्यारे जी आमद, मुर्शिद जी। हुज़ूर जे ख़ुशीअ जे मीलाद करण वारनि जी निशानी कहिड़ी आहे? जो दुरूद पढ़ंदा आहिनि। निशानी कहिड़ी आहे? जेके दुरूद पढ़ंदा आहिनि। बसि हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾियो त मां अॻिते हलां। एॾी जमायत वेठी आहे, कोशिशि कंदुसि त नवां नुक्ता कुझु तव्हांजे आॾो पेश कयां मां। सभ खां पहिरीं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद कंहिं मोकिलियो? जवाबु ॾियो, जवाबु ॾियो त मां अॻिते हलां। मीलाद वारनि जी निशानी कहिड़ी आहे? हुज़ूर ते दुरूद कसरत सां पढ़ंदा आहिनि। ख़ुशीअ में सभ खां पहिरीं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ण वारो मोकिलण वारो केरु आहे? ऐं उन जा जवाबु ॾियो, ऐं उन जा पोइ मुबारक नाहे मीलाद करण वारो तव्हांखे ख़ुदा पंहिंजी सुनत बि पंहिंजे मलाइक जी सुनत बि नसीब। अज़ीज़ाने मन अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ हर शइ चूंडी आहे। अल्लाह ख़ालिक़ कुल शै, अल्लाह जी ज़ात उहा जंहिं पूरी काइनात जे हर शइ खे पैदा कयो आहे। हिन काइनात जे हर हिक शइ खे पैदा करण वारो केरु आहे? चओ अल्लाह। जवाबु ॾियो केरु आहे? वरी चओ केरु आहे? काइनात जे ज़रे ज़रे खे पैदा करण वारो अल्लाह। सॼी काइनात खे पैदा करण वारे करीम रब फरमायो त सॼी काइनात खे मां अल्लाह पैदा कयो आहे। पर सॼी काइनात में ऐं इंसान जीअं मां करीम रब तोखे सुहिणो बनायो आहे, ईअं कंहिंखे बि कोन बनायो आहे। सॼी काइनात जो पैदा करण चओ अल्लाह।
उन मुझे करीम रब सजी कायनात मां चूंड कई सजी कायनात मां अल्लाह सुणो के बनायो रुकी बनायो कौन पांजे पाक कुरान करीम में मुझे करीम रब ऐलान भी कयो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन। अल्लाह जे ज़ात बाबरकात चार कसम खया इंजीर जो कसम ज़ैतून जो कसम कोहे तूर जो कसम अमन वारे शहर जो कसम चार कसम खड़ी पंजे नंबर ते अल्लाह जे ज़ात बाबरकात ऐलान फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। हिते कारीगर वेठा हूंदा मिस्त्री वेठा हूंदा उन्हनि खां पुछो जायूं त हज़ारे ठाहींदा हन पर कॾहिं कॾहिं मिसाल ॾींदा हन जायूं त मूं हज़ारे ठाहियो पर फलाणी जगह जहिड़ी मूं वरी कान ठाही आहे। अज़ीज़ान मन अल्लाह जी ज़ात पूरी मखलूक मां चूंड कंहिंजी कई जो इंसाननि जी यानी सजी मखलूक में सुहिणो केरा जवाब जो केरा हेडे होडे न निहार पांजे पाण दे निहारे चो अल्लाह जे ज़ात बुखे सुहिणो बनायो आ। मता इहो सोची मां रंग जो कारणो हा इएं कीअं चवां मता इहो सोची मां कद जो नंढड़ो हा इएं कीअं चवां मां रब जो क़ुरान करीम पढ़ी तोखे ॿुधायां हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मुझे सुन करीम रब फरमायो जहिड़ो भी मां अल्लाह तोखे बनायो आ मुझे बनाइण ते खुश थी जो त मां रब इएं तोखे बनायो आ जंहिंमें मां पाण राज़ी हां अल्लाह जे रज़ा ते राज़ी थी रंग सादड़ो ॾिसी मायूस न थी गरीब ॾिसी पाण खे परेशान न थी हल्को ॾिसी करे मुंहिंजा दोस्त बेचैन न थी छो त इज़त रंग ते ख़ानदान ते इल्म ते कान हूंदी आहे वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नक अला कुल्लि शैइन कदीर। मुझे सोने करीम रब जा मानो अल्लाह ताला फरमा इज्जत मां अल्लाह जो अख्तियार आ जेके चाहे जेतरी इज्जत दिया खानदान जे बुनियाद ते इज्जत न दौलत जे बुनियाद ते इज्जत न हुस्न जे बुनियाद ते इज्जत न इहे इज्जतूं मिलंदियूं हन आरजी तौर जैसी हुस्न आहे तेसी इज्जत जवानी खत्म थी वई इज्जत खत्म थी वई दौलत जे करे जैसी वडेरो तेसी इज्जत दौलत खत्म थी वई साॻिया नौकर ताना मेहणा ॾींदा ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इल्म जे करे उनखे इज्जत जेसी डिग्री तेसी इज्जत हिकु अहिड़ी इज्जत आ जेका हिते बि कम वारी आ त हुते बि कम वारी आ। उहा इज्जत न रंग ते मिलंदी आ उहा इज्जत न डिग्रीअ ते मिलंदी आ उहा इज्जत न खानदान ते मिलंदी आ उहा इज्जत न इल्म ते मिलंदी आ उहा इज्जत मिलंदी ज़रूर आ ॾींदो केर जो अल्लाह जी ज़ात उहा इज्जत छाजे करे मिलंदी आ जो जेको हिन दिल खे मुस्तफ़ा जे मथां क़ुर्बान करे छॾींदो आ मुंहिंजो अल्लाह उनखे दुनिया आख़िरत में इज्जत वारो करे छॾींदो आ।
मुझी मुराद तवाजी आदो हजरत बिलाल हबशी रंग जो भी कारो खानदान जो भी गरीबा इल्मी हवाले सा के बड़ी यूनिवर्सिटीज में पढ़ियल ना है और मुझा दोस्त दौलत वारो भी ना है पर जदे मक्को फतेह तो थे 14,000 सहाबा मौजूद हैं मगर मुझो मुस्तफा चवे तो मुझो बिलाल का थे ऐ मुझा मुसलमान पा सोची पो जवाब दे उन हजरत बिलाल सुन के इहा इज्जत अल्लाह जी ज़ात महबूब मुस्तफा जे हथा जे का ॾियारिया कहिड़े बुनियाद ते ॾियारिया चो हिन दिल वारे प्यार ते ॾियारिया कहिड़े बुनियाद ते ॾियारी जो दिल वारे प्यार ते ॾियारी हिन दिल जी प्यार वारी दरिया खे खोल मुझे करीम मुस्तफा सां प्यार कर पर प्यार करण भी तुझो वस नाहे प्यार उहो कंदो आ जंहिंजे दिल खे मुंहिंजो रब पंहिंजे यार ला चूंडींदो आ अल्लाह ताला जे ज़ात बा बरकत कायनात सजी मां के चूंडियो इंसान के ऐं उन इंसान के मुझे करीम रब कुरान करीम में खोले खोले फरमायो ऐ मुझे बना तू मुझो थी वञ ये सजी कायनात मां रब तुझी नौकर बनाए छॾींदुसि तू फ़क़त मुझो थी ये सजी दुनिया मां अल्लाह तुझी नौकर बनाए छॾींदुसि इंसान छा हैवान छा जानवर छा नंढड़ो हिकिड़ो जुमिलो चई अॻिते हला महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी 1000 साल गुज़री विया ॾे ख़बर अॼु बि दिल पर दस्तगीर जो नारो बुलंद आहे या नाहे जे करे पुछा त किथे किथे आ त जवाब ॾींदो थरन में भी परन में भी जबलन में भी झंगलन में भी शहरन में भी नठड़न में भी वडड़न में भी छाजे करे नारो बुलंदा मां पंहिंजे ॿोलीअ में ॿुधायां या रब जे क़ुरान जे ॿोलीअ में ॿुधायां जवाब ॾींदा हलो त मां अॻिते वधां पंहिंजी ॿोलीअ में ॿुधायां या रब जे ज़ुबान में ॿुधायां अल्लाह जे कुरान जे बोलिए में बुधाया मुझे सुने करीम रब फरमायो इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा मुझे सुने करीम रब फरमायो जन ईमान आदो ऐं अमल सालिह कया पहिरीं ईमान पो अमल सालिह तवज्जो दोस्तो पहिरीं ईमान पो अमल सालिह कया अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि जे मोहब्बत खे दिलनि में सजाए छॾियो मशरक हुजे या मग़रब हुजे जेको यार ते ईमान आणींदो आहे ऐं अमल सालिह कंदो आहे मूतू क़ब्ल अन तमूतू मरण खां पहिरीं पाण खे मारींदो आहे ओ कॾहिं बि को न मरंदो आहे हिते बि हूंदो आहे त हुते बि हूंदो आहे तो मुझा दोस्त अजीज अर्ज़ पे कम कायनात जी अंदर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकत सजी मखलूक मां सुनो के बनाया जो इंसान के अलग करे मखलूक मां वरी सभिनी इंसानन मां अल्लाह जेका चूंड कई कहजी कई जवाब दियो चूंड कई कहजी कई जो अल्लाह जी ज़ात पूरी मखलूक मां वरी अंबिया जी चूंड कई वरी पूरी मखलूक मां अल्लाह सब का सोना अंबिया बनाया केर बनाया
अंबिया बनाया, अंबिया मां वरी अल्लाह चूंड करे कनखे रसूल बनायो। मगर मां कुरान करीम जे आयत जो सहारो वठा, अल्लाह अंबिया बनाए फरमायो इन्नल्लाह अस्तफा आदम व नूह व आल इब्राहीम। अल्लाह जी ज़ात बाबरकात कुरान करीम में फरमायो मां अंबिया खे बनाए वरी अंबिया मां चूंड कई कीअं कई इस्तफा, इस्तफा चूंड कई। अल्लाह इस्तफा में छा चूंडियो, हज़रत इब्राहीम खे इस्तफा करे चूंडियो, हज़रत नूह खे इस्तफा करे चूंडियो, हज़रत याकूब खे इस्तफा करे चूंडियो। वरी इस्तफा चूंडे चूंडे वरी मुझे रब उन इस्तफा मां चूंड करे महबूब मुस्तफा चूंडियो। मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात सॼी कायनात में चूंड कंदे 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 सभिनी खां आला ऐं अफ़ज़ल कंहिंखे चूंडियो, जो मुंहिंजे महबूब मुस्तफा खे चूंडियो। कंहिंखे चूंडियो, मुंहिंजे महबूब मुस्तफा खे चूंडियो। अल्लाह जे ज़ात मुंहिंजे महबूब जी चूंड फरमाए, मुंहिंजे महबूब खे हिन दुनिया जे अंदर मोकिले। कुरान करीम में फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। कुरान जे हरफ हरफ के खोलिया। ज्यादा कुरान पढ़ा या ना तू पढ़ा? ॻाल्हायो ॻाल्हायो, साम्हूं वेठा ॻाल्हायो, स्टेज वारनि खे छॾियो, साम्हूं ॻाल्हायो। ज्यादा कुरान पढ़ा ना तू पढ़ा? अल्लाह जो कुरान पढ़ा, ज्यादा अल्लाह जो कुरान पढ़ो, ज्यादा अल्लाह जो कुरान ॿुधो। बेशक मुझे हुजूर जी नात भी कुरान करीम भी मुझे महबूब मुस्तफा जी अम्मा आयशा सिद्दीका सुणी फरमाए थी। कंहिं अर्ज़ कयो अम्मा मुझे महबूब मुस्तफा जे शान जे मुतालिक़ छा ॿुधाईंदव? अम्मा आयशा सिद्दीका सुहिणीअ जवाब ॾिनो अलहम्द खां वठी वन्नास ताईं पूरो कुरान मुझे महबूब जो शान शान। ऐ मुंहिंजा मुस्लमान भाउ, मुंहिंजे सोने करीम रब जे ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जी चूंड फरमाए कायनात सॼीअ में अफ़ज़ल आला बनाए, अंबिया में रसूलन में अफ़ज़ल आला बनाए। अल्लाह महबूब के ज़मीन जे तख्ते ते मोकिले। कुरान करीम में उन जो ऐलान इएं कयो त बेशक मां अल्लाह मोमिनन ते ख़ास एहसान कयो आहे। सुभान अल्लाह। छा कयो आहे? इन खास एहसान के खोले मांगते हला। ओ मुझा करीम रब, अंबिया त अग में भी आया, रसूल त अग में भी आया, मगर ही खास जो ऐलान छाजे करे मुझे बेनियाज रब जी ज़ात बाबरकात फरमायो बाना तोखे इन करे समझ में नथो अचे जो मां अल्लाह पंहिंजे कुदरत जा राज पाण वटि रखिया हल। अल्लाह जी ज़ात फरमायो बाना जेको घुरदा वयो मां ॾींदो वयुमि, जन औलाद घुरियो तनखे औलाद ॾिनुमि, मगर पुटड़ा घुरंदड़नि खे पुट ॾेई करे मां अल्लाह पंहिंजे कुदरत जे खज़ाने में निहारियो त तिर जेतिरी बि कमी कान हुई। जाॻो था। जन औलाद घुरियो तनखे औलाद ॾिनुमि, पंहिंजे कुदरत जे खज़ाने में निहारियुमि, तिर जेतिरी बि कमी कान हुई। जन दौलत घुरी तनखे दौलत ॾिनमि, पंहिंजे कुदरत जे खज़ाने में ॾिठमि कमी कान हुई। जन इज़त घुरी तनखे इज़त ॾिनमि, मुंहिंजे खज़ाने में कमी कान हुई। पर ऐं इंसानो ऐं मोमिनो यादि कयो जॾहिं मां पंहिंजो महबूब तव्हां खे
दिनो महबूब ॾेई करे महबूब अम्मा आमिना जे हंज में रब मोकिले करे ऐलान करे ॿुधायो ऐं ईमान वारो जॾहिं मां अल्लाह पंहिंजो महबूब तव्हांखे ॾिनो मां रब पंहिंजे कुदरत जे खज़ाने में पंहिंजे कुदरत जे निगाह सां निहारियो त उहो खज़ानो ई ख़ाली लॻो पियो हो मौला तुंहिंजो खज़ानो ऐं ख़ाली रब चयो हा इन करे जो मुहम्मद बनायो ई हिकिड़ो हुयो छाजे करे खज़ानो ख़ाली थियो मुहम्मद ॻाल्हायो आशिको मुहम्मद बनायो ई हिकिड़ो हुयुमि महबूब पंहिंजो बनायो हुयुमि इन करे मां अल्लाह तव्हांखे चयो त ऐ मुंहिंजा बांधाओ ईमान वारो मां अल्लाह जे ज़ात अव्हां ते ख़ासि इनाम कयो ख़ासि महिरबानी कई जो मां रब पंहिंजो महबूब तव्हांखे अता फरमायो आहे यकदम सां सवाल कयो ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब एतिरो ख़ुशीअ सां महबूब असांखे अता फरमाए रब चवे थो हा असां गॾिजी सवाल कयो मौला फितरती इंसान फितरती बुनियाद ते महबूब त ॾेखारण बि मुश्किल हूंदो आहे हर आशिक़ चवंदो आहे मुंहिंजे महबूब खे कोई न ॾिसे मौला तूं पंहिंजो महबूब ॾेई छॾियो ऐं उहो बि ख़ुशीअ में ॾिनो रब महबूब बि ॾिनो पहिरीं ख़ुशी बि रब पाण कई कीअं रब ख़ुशी कई ओॾा अम्मा आमिना जे घर में मुंहिंजो मदीने जो मीर अची रहियो आहे ओॾा जिब्रील खे हुकुम थियो आहे झंडा लॻा अर्श ते लॻा काबे ते लॻा ॾेई बि पाण रहियो आहे ख़ुशी बि पाण करे रहियो आहे ओ दादूअ जा खजूर नौजवान रब जे दरबार में सवाल कयोसीं मौला असांखे जेका प्यारी शइ हूंदी आहे उहा जॾहिं असां ॾींदा आहियूं असांजा नेण कोन रुकबा आहिनि रब चयो तो कहिड़ी प्यारी शइ मौला दुनिया में सभ खां वधीक बचिड़ो प्यारो हूंदो आहे असां दुनिया खे ॾिठो आहे जेको न्याणियूं पंहिंजूं नंढड़ियूं करे तातींदो आहे न्याणी ताते जवान करे हुज़ूर जे हुक्म सुन्नत मुताबिक मुंहिंजा मौला तुंहिंजे फरमान मुताबिक हिन शादी हाल इहे ई हूंदा आहिनि जॾहिं पंहिंजी न्याणी परणाए ॾींदो आहे पंहिंजी न्याणी कंहिं घोट जे हवाले कंदो आहे शादी हाल भी साॻियो माण्हू भी साॻिया ॼाण सुञाणण वारा मगर जे वक़्त में रुख़सती जो टाइम ईंदो आहे हिकिड़े पासे मींहं वांगुरु ॻोढ़ा वसंदा आहिनि ॿिए पासे ख़ुशीअ में धुल वॼंदा आहिनि जेको ॾींदो आहे उहो ॻाल्हायो जेको ॾींदो आहे उहो भला सवली सिंधीअ में चओ जेको न्याणी ॾींदो आहे कंहिंजे हुकुम सां ॾींदो आहे कंहिंजे सुन्नत जे मुताबिक़ मुझे मदीने जे मीर जे सुन्नत जे मुताबिक ॾींदो आहे अल्लाह जे हुक्म सां न्याणी जी शादी कंदो आहे ऐं जोड़ा भी अर्शन ते ठहंदा मगर जेको घोट पंहिंजे ज़िंदगीअ जो रफ़ीक वठी वेंदो आहे जंहिंखे सहारो मिलंदो आहे उहो मुर्कदो वेंदो आहे जेको पंहिंजी न्याणी ॾींदो आहे उन जे अखियुनि जा लुड़क कोन फुटंदा रब जे दरबार में अर्ज़ कयोसीं मौला तुंहिंजे कुदरत जो अजीब कानून जो इंसान फितरी तौर ते मजबूर आहे महबूब बचड़ो सब खां वधीक आहे जॾहिं बचड़ो ॿिए खे ॾींदो आहे सारो कतार रोंदो आहे मौला ख़ुशू करे महबूब ॾिनई अल्लाह फरमाए तो तुंहिंजो ॾियणु ॿियो आहे ख़ालिक जो ॾियणु ॿियो आहे सवाल पंहिंजी जगह ते मुंहिंजा मौला मखलूक जॾहिं महबूब ॾींदी आहे त हज़ारो कतार रोंदी आहे मौला तूं ख़ालिक ई तो महबूब ॾिनो ख़ुशीअ सां ॾिनो राज़ कहिड़ो आहे मुंहिंजे बेनियाज़ रब जे ज़ात बाबरकात फरमाए मखलूक तव्हांजो ॾियणु ॿियो आहे ख़ालिक जो ॾियणु ॿियो आहे मौला कीअं ॿियो आहे रब चयो जॾहिं तव्हां ॾींदा हो तॾहिं हिक ॿिए खां जुदा थींदा हो मां ॾिनो बि आहे गॾु बि आहे समझ में ॻाल्हि आई आहे न
तव्हां महबूब ॾींदा हो जुदाई महसूस कंदा हो उहो तव्हां खां जुदा थी वेंदो आहे उन जुदाईअ में रोंदा हो मां अल्लाह महबूब ॾिनो बि आहे जुदा कयो बि नाहे मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा सोना करीम रब असां दादू वारनि खे अञा बि ॻाल्हि सम्झ में कान आहे साईं शाह साहब केॾा विया हलो ठीक है साईं काथे बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ साईं खुर्शीद शाह अक्सर प्रोग्रामनि जी अॻुवाणी कराइण वारो आहे साईं जे दिलि में ख़्याल आयो सजण साईं जो मलंग फ़क़ीर छा थो चवे मां हिन करे साईं जो नालो वरितो जो अक्सर साईं प्रोग्रामनि जी अॻुवाणी कंदो आहे ओ मुंहिंजा करीम रब महबूब फर्श ते आयो मुंहिंजा मौला अॻु में अलाए काथे हुयो तुंहिंजे कुदरत में तूं हुक्म ऐलान थो करी मां महबूब ॾिनो पर जुदा कोन कयो आहे अॻियो ऐलान ॿुध रब्बे ज़ुल जलाल ऐलान कयो जुदा कोन कयो आहे मगर हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थी आहे मौला कहिड़ी क्लियर थी आहे रब्बे ज़ुल जलाल फरमायो अॻ में जिते मां उते मुस्तफ़ा हाणे जिथे मुस्तफ़ा उते ख़ुदा जेस ताईं मुंहिंजो महबूब आमिना सोणीअ जे वजूद में न आयो जेस ताईं मुंहिंजो महबूब ए जिस्मानी वजूद वठी मके जे सरज़मीन ते न आयो मां अल्लाह जाथे मुंहिंजो यार ताथे ॻाल्हि सम्झो था अलाए न मां अल्लाह जाथे मुंहिंजो यार ताथे जॾहिं मां अल्लाह पंहिंजे महबूब खे पंहिंजे मर्ज़ीअ जी सूरत ॾेई करे ज़मीन ते मोकिलियो हाणे मुंहिंजो मुस्तफ़ा जाथे उनजो रब ताथे सवाल कयो मूंसां चओ फ़क़ीर जे ॻाल्हि सची आहे त क़ुर पढ़ सवाल कयो त क़ुर खोलिया हाय हाय महबूब सदे मान खे सम्झण त ॾुखियो आहे महबूब संदे मान खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे महबूब संदे मान खे सम्झण त ॾुखियो आहे महबूब संदे मान खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हर आयत क़ुरान में सोने जी सना सोने जी सना हर आयत क़ुरान में सोने जी सना सोने जी सना दिल भर जी सना पर अल्लाह जे क़ुरान खे सम्झण त ॾुखियो आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन मोहब्बती मैदान खे सम्झण त ॾुखियो आहे मेराज करे रूबरू अल्लाह सां मिलियो मेराज करे रूबरू अल्लाह सां मिलियो अल्लाह सां मिलियो अल्लाह सां मिलियो पर मौला जे हिन मेहमान खे सम्झण त ॾुखियो आहे मौला जे हिन मेहमान खे सम्झण त ॾुखियो आहे फ़क़ीर सिराज हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे आशिक़ वरी अञा वधी वियो खुद पाण खुदा बि त आहे यार में समायल खुद पाण खुदा बि त सजण में असमायल सजण में असमायल महबूब में असमायल
इन जलवेदार जवान खे समझण त ॾुखियो आहे, इन जलवेदार जवान खे समझण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे। ॾिसंदा वया झुकंदा वया उहे असहाबी थी वया, ॾिसंदा वया झुकंदा वया असहाब थी वया, असहाबी थी वया, असहाबी थी वया। उन इश्क ऐं ईमान खे समझण त ॾुखियो आहे, उन इश्क ऐं ईमान खे समझण त ॾुखियो आहे, महबूब जे महिमान खे समझण त ॾुखियो आहे। सवाल कयो सजण साईं जे मलंग खां, चओ ऐं सजण साईं जा मलंग नात पढ़े अखियुनि ते, पर असांखे क़ुरान मां साबित करे ॾे जिथे मुस्तफ़ा उते ख़ुदा। ख़ुदा त पंहिंजे काइनात में जिथे किथे मौजूद आहे। चओ अल्लाह जिथे किथे हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। अव्वल भी आ, आखिर भी आ, ज़ाहिर भी आ, बातिन भी आ, हर शइ खे ॼाणण वारो भी आ। ऐं सजण साईं जा मलंग चओ, सजण साईं जा मलंग क़ुरान त ईअं लिखियो आहे, तूं थो चवीं जिथे मुस्तफ़ा उते ख़ुदा, पढ़ क़ुरान त नारा हणो। जे क़ुरान पढ़ा त नारो हणंदे, क़ुरान पढ़ा त नारो हणंदे। हाणे क़ुरान कीअं थो पढ़ा, कुंड नथो पढ़ा, लाॻीतो थो पढ़ा, मतां को सुभाणे यार चवे कुंड क़ुरान जी पढ़ी चइजा न न, कुंड पढ़ण वारा ॿिया, सॼो क़ुरान पढ़ण वारा के ॿिया थई। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो व इज़ क़ालुल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ मिन इंदिक फअम्तिर अलैना हिजारतम मिनस समाए अव इतना बिअज़ाबिन अलीम। दुश्मनाने मुस्तफ़ा वरी चओ कहे ॻाल्हायो कहे, दुश्मनाने मुस्तफ़ा, दुश्मनाने खुदा, दुश्मनाने दीन मुझे महबूब मुस्तफ़ा जे दरबार में वेही चयो जे तुझो अल्लाह सच्चो, जे अल्लाह जो क़ुरान सच्चो आ, अल्लाह जो नबी तू सच्चो आ। चओ पंहिंजे अल्लाह खे आसमान मां पत्थरन जो मींहुं वसाए असां ते अज़ाब करे, असां न तोखे था मञूं महबूब, न तुझे अल्लाह खे, न तुझे दीन खे। चओ पंहिंजे रब खे मुझे महबूब त लबड़ा खोलियाई को न, अॻे ई जिबरील पहुची वियो। प्यार चइबो ई न खे आहे, प्यार चइबो ई ॻाल्हा ॻाल्हा प्यार। इन करे त असां तोखे आसरो आहे न, जो वॾी दिलि खोले चवंदा आहियूं जन्नत में पेर न पाईंदो हाय जैसी उम्मत न छॾाईंदो। चओ बाबो मुझे आका जो प्यार गुनहगारनि सां, बाबो मुझे पुनल जो प्यार किननि को झड़नि सां, बाबो मुझे पिरीअ जो प्यार किननि को झड़नि सां। है जन्नत में पेर न पाईंदो जैसी उम्मत न छॾाईंदो, बाबो मुझे दिल पर जो प्यार गुनहगारनि सां। अल्लाह तो खुदा भी जलाल में, हूंदो खुदा भी जलाल में, हादीअ खे उन हाल में कलीम बे न ॻाल्हाईंदो,
कलीम बे न ॻाल्हाई दो खलील बे न ॻाल्हाई दो पर मुंहिंजो आका पियो उम्मत छॾाई दो बाग मुंहिंजे सुण लजो आहे प्यार गुनाहगारनि सां अज़ीज़ान मन मुझे सुन करीम रब जी ज़ात बाबरकात जे दरबार में केर हुया जो दुश्मनाने इस्लाम मुझे मुस्तफा जा दुश्मन दीन जा दुश्मन अल्लाह जे वहदानियत जा इनकारी कुरान करीम जा इनकारी जहन्नम जा पारण हुया सवाल करे रहा होया मगर काथे पिया सवाल कन गौर कजा काथे पिया सवाल कन जो मुस्तफा जे दरबार में हुजूर जे दरबार में चवन पिया चो पंहिंजे अल्लाह के असांजे पत्थरन मां मींह वसाए असां ते अज़ाब नाज़िल करे जिब्रील पहुंची वियो ओ मुंहिंजा महबूबा प्यार हिनखे चइबो आहे सवाल महबूब खां थे जवाब आशिक पाण पियो ॾे आहे वमा कान अल्लाह ऐं अल्लाह जे शान जे या गाल लाइक नाहे लियो असबहुम इन्हनि ते अज़ाब करे छाजे करे न वअंत फीहिम मुंहिंजा मुस्तफा तुझे रब जो ऐलान ये थी न थो सके मुस्तफा भी हुजे ऐं अज़ाब भी हुजे अल्लाह अकबर रसूल के गुलाम है मौत भी कबूल है ये जिंदगी फजूल है इन करे आशिकन ओशाकन खोले ताह करे चयो है बेहद ने अजब हद कर दी बेहद ने अजब हद कर दी अरे खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद अज़ीज़ान मन मुझे सुने हबीब करीम अलैहिस्सलातु अल्लाह ताला कुरान करीम में जवाब दे रहे वा हुजूर जे सीने में इश्क रखण वारा हुजूर जो सीने में प्यार रखण वारा हुजूर सां प्यार करण वारा हुजूर जे आमद जो इंतजार करण वारा 12 महीना मिलाद मल्हाइण वारा ये कुरान करीम जी आयत दिल जे गहराई सां ॿुध दुश्मन मुझे मुस्तफा जा घुरन था मौला अज़ाब दे नथा मञो तुझे महबूब के रब तो चवे महबूब ये थी न तो सके मुझे कुदरत में यो कानून ही ना है तदीह भी हुजे उते रात भी हुजे मुझे कुदरत जो हो कानून ना है मां अल्लाह जे कुदरत जो इहो कानून आ जिते ॾींहुं हूंदो आहे उते राति न हूंदी आहे जिते राति हूंदी आहे उते ॾींहुं न हूंदो आहे मां अल्लाह जे कुदरत जो कानून आहे जिते मुंहिंजे मुस्तफा जी ज़ात हूंदी आहे उते अज़ाब जो तसव्वुर कोन हूंदो आहे इहो ऐलान कंहिं कयो चओ मुंहिंजे ख़ुदा जवाब दे इहो ऐलान कंहिं कयो चओ मुंहिंजे ख़ुदा काफ़र वेठा आहिनि मुंहिंजे महबूब जे दरबार में महबूब तां उथण ॾीन अख में हन मां अल्लाह जे अज़ाब जे नज़र में हन रुगी तो महबूब जे दरड़े तां उथन मौला छो घुरियो थन रब तो चवे महबूब तो महबूब जे तॾे जे इहा ॻाल्हि लाइक़ न आहे तो महबूब जे तॾे जे लाइक़ न आहे जो दुश्मन भले हुजन पर तुंहिंजे तॾे ते वेठा हुजन इन करे ओ सिंधी भाइरो ख़बर अथव चइबो आहे दुश्मन तॾे ते अचे तॾहिं बि जवाब दे तॾे ते अचे तॾहिं बि जी भले कातिल आहे पर जे तॾे ते हली आयो आहे त उनखे तॾे ते जवान कॾहिं बि कुझु जवाब ॾियो कॾहिं बि कुझु न चवंदो आहे जेको तुंहिंजो दुश्मन तुंहिंजे तॾे ते अचे हू तॾे मुस्तफा जे ते आया आहिनि रब हबीब जे तॾे खे पंहिंजो तॾो चवे थो या कोन थो चवे
दुश्मन हुजन मुझे महबूब जा दुश्मन हुजन दुश्मन हुजूर जे आलो वही अज़ाब घुरन रब चवे त ये को न कंदस हुजन जे सीने में मुझे मुस्तफा जो प्यारा जेके रात जो निंड पो कंदा निंड पो कंदा पहिरी यार जे दरबार में हिकड़ो न्यापो दीदा कहिड़ो न्यापो दीदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छदे वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छदे वींदा मिट्टीअ जा मण विछी मुंहं ते मिट्टीअ जा मण विछी मुंहं ते खोटे खटड़ी लटे वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छदे वींदा मोहम्मद यूनुस की रात जो दाह करे चवंदो है पिरी पारत अथई असां किनन को झिड़न जी मता भूरल भुलाई तू छो त असांखे आसरो तुंहिंजो असांखे आसरो तुंहिंजो न नमाज़ुन जो न रोज़न जो न ज़कातन जो न हजन जो असांखे आसरो आका तुंहिंजो या सभई संगती छॾे वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छॾे वींदा अल्लाह जी ज़ात बाबरकात अल्लाह जी ज़ात बाबरकात कायनात में इंसान चूंडिया इंसानन मां कसम थव पैदा कंदड़ रब जे ज़ात बाबरकात जो मूंखे जवाब ॾियो अल्लाह जे ज़ात बाबरकात हर शइ चूंडे यार खे ॾिनी या कान ॾिनी जवाब ॾियो चूंडे ॾिनी या कान ॾिनी उम्मतूं त अल्लाह तमामु अंबिया खे ॾिनियूं पर जहिड़ी आशिकर जी उम्मत रब मुस्तफा खे ॾिनी अहिड़ी कंहिंखे कान ॾिनी कुरान करीम खोले पढ़ण जे लाइ तयार अल्लाह जो नबी चवे अचो त हली दुश्मनन सां लड़ो दुश्मन चवनि तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाणे हेॾा मुंहिंजे मदीने जे मीर जो रुगी ऐलान थिए त सुभाणे जंग जे मैदान जे लाइ जंग में हलणो आहे मुंहिंजे हुज़ूर जा सहाबी सभु कुझु खणी ॾियण जे लाइ तयार मगर अहिड़ी औरत जंहिंजो पुटड़ो भी शहीद थी चुको हुजे मुड़स भी शहीद थी चुको हुजे भाउ भी शहीद थी चुको हुजे थन पिया को हिकड़ो बच्चो मौजूद हुजे वो खणी मुझे मुस्तफा जे आॾो बीहे आका ही कबूल कयो मुझो महबूब मुस्तफा सवाल करे अल्लाह जी मानी है त मासूम हे जंग विढ़ंदो आका कोन विढ़ंदो हे तीर हलाइंदो आका कोन हलाइंदो हे नेज़ा हलाइंदो आका कोन हलाइंदो हे तलवार हलाइंदो आका कोन हलाइंदो बुरकी महबूब चवन को दी छाला थी या रसूल अल्लाह इन करे थी ॾिया तव्हांजे जंहिं सहाबीअ वटि ढाल न हुजे मुंहिंजे बचड़े खे आॾो करे दुश्मन तीर हणे मुझे मुस्तफा जे गुलाम खे न लगे मुझे बचड़े खे लगे हुजूर जो दीवानो बची जी
जी मुझा दोस्त, जी मुझा सोना, अल्लाह जे ज़ात बाबरकात जन खे चूंडियो आ, जी अल्लाह अंबिया मा रसूल, रसूलन मा अल्लाह इमामुल अंबिया, सरदारुल अंबिया चूंडियो आ, ये मुझे अल्लाह पाजे महबूब जे आशिकन जी भी चूंड कया। जागो था थक जी न पिया हो, आशिकन जी मुझे करीम रब चूंड कया। नंढड़ी लिस्ट ॿुधाइण थो चाहियां, नंढड़ी लिस्ट ॿुधाइण थो चाहियां, अल्लाह जी ज़ात बाबरकात चूंड कई, कीअं चूंड कई, मुझे करीम रब अबू बकर सिद्दीक़ खे चूंडियो, बनु तमीम कबीले खे छॾे मुझे मुस्तफा जे कदमनि में अची पहुतो। उमर बिन ख़त्ताब खे चूंडियो, बनु अती कबीले खे छॾे हुज़ूर जे कदमनि में अची पहुतो। उस्मान ज़िन्नूरैन खे चूंडियो, मुंहिंजा दोस्त बनु उमैया कबीले खे छॾे हुज़ूर जे कदमनि में अची पहुतो। मौला अलीअ खे चूंडियो, बनु कुरैश खे छॾे हुज़ूर जे कदमनि में पहुतो। सुहैब खे चूंडियो, रूम खे छॾे करे हुज़ूर जे कदमनि में अची पहुतो। बिलाल खे चूंडियो, हबश खे छॾे करे हुज़ूर जे कदमनि में अची पहुतो। सलमान खे चूंडियो, फारस खे छॾे करे हुज़ूर जे कदमनि में अची पहुतो। चवण ॾियो हिन सॼण साईं जे मलहक खे, जिब्रील खे चूंडियो, उन सिदरा छॾे हुज़ूर जे कदमनि में अची पहुतो। ठकाव जी ॻाल्हि न आहे, चओ त दलील ॾियण जे लाइ तयार हां त जिब्राइल अर्श छॾे सिदरा छॾे हुज़ूर जे कदमनि में कीअं आयो, बल्कि मां अञा ईअं बि चवां, चंड खे चूंडियो, पंहिंजी जॻह छॾे मुस्तफा जे चंड बि कदमनि खे चूंडियो। चवण दे फ़क़ीर खे, की न कीता यार ने एक यार वास्ते, की न कीता यार ने एक यार वास्ते, रब मैं फिला सजाया ने सरकार वास्ते, रब मैं फिला सजाया ने सरकार वास्ते। दिलिया दिलई बनाया है तारीफ लई जुबान, दिलिया दिलई बनाया है तारीफ लई जुबान, अखियां बनाइया सोने दे दीदार वास्ते, अखियां बनाइया सोने दे दीदार वास्ते। लेकिन सवाल चूंडींदो त खुदा है, मगर उन खुदा इंसान के नफ्स भी ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, शैतान भी, इन शैतान कान लिल इंसान अदुव्वन मुबीना, दुश्मन खुलियल भी अल्लाह ॾेई छॾियो आहे। न रुॻी एतिरो, उहो दुश्मन भी ॾिनो आहे, जंहिं दुश्मन जे क़ाल बिइज़्ज़तिक लउग़वियन्नहुम अजमईन, मौला तुझे इज्जत जो कसम, मां तुझे महबूब जे आशिकन के गुमराह कंदुसि, कौन छॾींदुसि, उन्हनि खे तबाह कंदुसि। मुझे अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो, ओ पलीता, तो हिकिड़ो कसम खणी चवी थो त मां तुझे महबूब जे दीवाननि खे गुमराह कंदुसि। मां अल्लाह टे कसम खणी ऐलान थो कयां, मूंखे पंहिंजे इज्जत जो कसम, मूंखे पंहिंजे जलाल जो कसम, मूंखे पंहिंजे किबरियाई जो कसम, मुझे महबूब जो उम्मती आखिरी दम खणी चुको हूंदो, उन लाइ तौबा जो दरवाज़ो बंदि को न हूंदो। आखिरी दम हुन जो मौजूद हूंदो, तौबा जो दरवाज़ो खुलियल हूंदो। रुगी चवे, या अल्लाह, ख्वार है, बदकार है, डूबे हुए जिल्लत में है,
कुछ भी हैं, लेकिन या खुदा तेरे महबूब की उम्मत में है। बस हथ राखण दो भी दो, अल्लाह न जो बेड़ो पार कंदो भी दो। मुझो रब तो चवे मौक़ो दिनो थमई बाना, रुगी तौबा करे त ॾिस, मां अल्लाह जे रहमत मां झोल भरे त ॾिस। सवाला जन जारन जा नाला वरतम, उन पंहिंजा कबीला उन्हनि छॾिया, मगर छॾिया छो? जिब्रील जेको सिदरा ते वेठो आहे, उन सिदरा छॾी छो? जो त अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे मर्ज़ीअ सां कबीलो न छॾियो, अल्लाह जे हुकुम सां छॾियो। उमर फारूक पंहिंजो कबीलो पंहिंजे मर्ज़ीअ सां न, उस्मान ज़ुन्नूरैन मर्ज़ीअ सां न, मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा उन यार तरंगई के ॿिया दुनिया खे ॾेखारिया। अली त अली आहे न, हुजूर जे हिक हिक सहाबीअ जे नाम तां कुर्बान, शेर खुदा जे कदमनि तां कुर्बान। अली त हो आहे दुनिया में अचण पोइ आहे, अली त चवे थो त मां उते ई दौड़ फिरी, मौला दुनिया में अली अखियूं खोले त पहिरीं निगाह तुंहिंजे महबूब मुस्तफा ते। जी मुझा सोना, बहरहाल मुझा दोस्त अजीज, इन्हनि सभिनी छो कयो? जिब्रील सिदरा छो छॾियो? उनखे भी अल्लाह हुकुम कयो। छो अल्लाह हुकुम कयो? कॾहिं अल्लाह हुकुम कयो? बिल्कुलु मुख़्तसर मां अर्ज़ करे वञा, रात में राज जिया, रात में राज जिया, बरसात रहमत जिया। अल्लाह जिब्रील खे मोकिलियो, जिब्रील हुजूर जे दर ते अची पहुतो। अल्लाह कर्ज़ कई, मौला महबूब आराम में आ, महबूब खे कीअं जगाया, महबूब खे या मुहम्मद करे सॾु कयां। रब जे जिब्रील सोची नथो, मां रब्बुल आलमीन थी करे कॾहिं बि पंहिंजे महबूब खे नालो वठी कोन सॾियो आहे। जॾहिं बि मां अल्लाह पंहिंजे महबूब खे ख़िताब कयो, मां रब चयो, या अय्युहल मुज़म्मिल, महबूब तुझे चादर तां, तुझे कमली वारी चादर तां दुनिया के कुर्बान करे छॾिया। मुझा महबूब दुनिया जो चादरूं हिकिड़े पासे, तू मुस्तफा जे चादर जो मट न है। या अय्युहल मुदस्सिर, दुनिया जा अंबिया औलिया रसूलन कंबल वेढ़ा, उन्हनि जा कंबल हिकिड़े पासे, मुझा मुस्तफा तुझो कंबल वेढ़ण हिकिड़े पासे। कुरान करीम जूं आयतूं केतिरियूं पढ़ा, मां बहराड़ी जे हवाले सां तर्जुमो कयां। अल्लाह फरमाए, मुझा ऐ जिब्रील जी मुझा मौला मुझे मुझे महबूब के नालो वठी सॾड़ो न कजा, मुझे महबूब के नालो वठी सॾ न कजा। मौला यार खे कीअं उथारियां? रब चयो पाण ॾे निहार। जिब्रील पाण ॾे निहारियो। रब चयो पाण ॾे निहार, छाजो ठहियल आहे? मौला मूंखे नूर मां बनायो थे। अल्लाह फरमाए पंहिंजे मुंहं ॾे निहार। मुंहं ॾे निहारे, मौला सॼो नूर आहे, मगर चपड़ा बिल्कुलु अजीब मुख़्तलिफ़ आहिनि। चपड़ा छाजा ठहियल आहिनि? मौला काफूर जा ठहियल आहिनि। अल्लाह चवे थो काफूर जो ज़ाइक़ो छा आहे, काफूर जी हैयत छा आहे? मौला काफूर थधो हूंदो आहे। रब चयो तो सोचो कोन, सॼो नूर जो बनाए, तुंहिंजा चप मां रब काफूर जा बनाया। इन ॾींहं ला बनाया, इन घड़ीअ ला बनाया। ऐ जिब्रील, इहे काफूर वारा चप मुंहिंजे महबूब जे कदमनि ते रखंदो वञ। मुंहिंजो महबूब थधाण महसूस करे। जिब्राइल कदमनि ते लब रखे, हबीब थधाण महसूस करे। मुंहिंजो मुस्तफा अखियूं खोले, रब जो न्यापो ॾे आका, तुंहिंजे रब तोला इंतज़ाम कया। चवण थो चाहियां, महबूब फर्श खां जॾहिं अर्श ते वञे त इंतज़ाम केरु पियो करे? जवाब ॾे केरु पियो करे? इन चरियनि माण्हुनि खे केरु सम्झाए जेके चवनि था त चरिया थी वियो? चरिया त आहियूं, तॾहिं त मीलादी था सॾायूं। जे चरिया न हुजूं त मीलादी पोइ त मुला ई सॾायूं न। चरिया त आहियूं, तॾहिं त मीलादी था सॾायूं। जॾहिं महबूब फर्श खां अर्श ते विया, बेख़बर कंहिं हुकुम कयो दरियान खे त वहण बंदि कयो, जल्दी जवाब ॾियो। कंहिं हुकुम कयो हवा खे, कंहिं हुकुम कयो त हलण छॾे ॾे।
कायनात जे ज़र्रे ज़र्रे के कहे हुकुम कयो जेको जिते हुजे उते बीही वञे कहे हुकुम कयो चओ अल्लाह होॾा सभिनी के बीहण जो हुकुम होॾा अंबिया के अचण जो हुकुम अची इस्तक़बाल कयो केर पियो हुक्म करे बैतुल मुक़द्दस में अंबिया के केर पियो घुराए सादड़ो सवाल सादड़ो जवाब अंबिया ताईं पैगाम केर पहुचाईंदो अचो जिब्राइल जल्दी ॿुधायो केर पहुचाईंदो आहे जिब्राइल काथे अचो हुजूर जे ग़ुलामीअ में हुजूर बुराक ते आहे जिब्राइल बुराक सां गॾु आहे जिब्रील हुजूर वटि आहे अंबिया दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजे पंहिंजे बाज़ारुनि में जिब्रील हुजूर सां अंबिया वटि आवाज़ कह ॾिना अंबिया खे इतला कह ॾिनो सेकंड बि अॻे पोइते कोन थियो महबूब पहुता ई कोन अंबिया सवा लख मौजूद हुया उन्हनि खे इतला कह ॾिनो हिकिड़ो ई जवाब ॾे तमामु अंबिया खे अल्लाह जे ज़ात जिब्रील जो मोहताज कोन बनायो आहे जॾहिं मुक़्तदी मोहताज न आहिनि त इमाम जो मक़ाम छा हूंदो महफिलों कहीं सजायूं चो मुझे खुदा जवाब दे बैतुल मुक़द्दस में महफिल कहीं सजाई मुझे खुदा पहरे आसमान ते मलाइकन जी झुरमट कहीं सजाई मुझे खुदा हे आसमान ते टे हलंदो वञ जिथे किथे मरहबा मरहबा अज भी हले पियो छा पियो हले आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहू जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी जवा मत लख भेरा मरहबा जवा मत सब भेरा मरहबा जवा सरकार जी आमद आका जी आमद दाता जी आमद महबूब जी आमद आका जी आमद मरहबा 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 दीवानन जो आग इहो ईनार सदा मरहबा सरकार जी आमद मरहबा है दीवानन जो आग सदा इहो नारो सदा मरहबा सरकार जी आमद मरहबा मरहबा सरकार जी आमद मरहबा खुशी जो सारो संसार सभिनी खे ॾियारियो कंहिंजो बूथ ख़राब करे सभई खुशी जो सारो संसार केॾी लॻी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा मत सब भेरा मरहबा चवा छा बि थी पए मीलाद करण न छॾींदासीं जो इंशाअल्लाह सब जो इंशाअल्लाह छा बि थी पए मीलाद करण न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवण न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवण न छॾींदासीं छो दुश्मन जे लाइ तलवार दुश्मन जे लाइ तलवार छो दुश्मन जे लाइ तलवार केॾी लॻी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा मत सब भेरा मरहबा चवा सरकार जी आमद आका जी आमद अहिड़ो दिल पर आहे मिलियो ख़ुशि छो न थियो हेॾा कुर्ब कया मां ख़ुशी छो न कया अहिड़ो दिल पर आहे मिलियो ख़ुशि छो न थियो जाने ऐं दिल सां असां था जशन ऐं ईद कयो अहिड़ो दिल पर रब ॾिनो ख़ुशि छो न थियो हर आशिक़ निर्वार केॾी लॻी पई बहार
चवे थी दिल चवे थी झूमी जमा मत लख भेरा मरहबा जहां उचिया नशाना सरकार दिया सोने मन मोने मन ठार दिया सारी दुनिया तो थले थले मेरे आका दी शाना भले भले ओ मेरे सोने दी शाना भले भले अबू बकर सिद्दीक खां पुछ ऐ सिद्दीक अकबर मुझे हुजूर जे कदमन ता अंतन मन धन कुर्बान कई छो सब कुछ नहीं दीवारुन ते हथड़ा बहई का सुई बिन रगे मत यार जो यारी थी पवा उमर फारूक खां पुछ जेडी मल अबू जहल अबू लहब तुझे मथा साह कुर्बान पिया कर तलवार कढी चे आका हाणे अंदर छो हरम में नमाज अदा थे त दुश्मनन के खबर पवे साधन लफ्ज़न में दुश्मनन के जलाइण सहाबा जी सुन्नत सुभान अल्लाह वाकई जलिया जॾहिं हज़रत अमीर हमज़ा हिकिड़े पासे बीठो आहे हज़रत उमर फारूक हिकिड़े पासे बीठो आहे हर में काबा में निमाज़ हली रही आहे त ओॾों साम्हूं अबू जहल जली चवे थो अॼु बर्बाद थी वयुसि अॼु मुंहिंजो अलाह ताला वे छा थी भाड़िया तुंहिंजो त सभु कुझु पियो आहे चए थो अॼु उमर वियो मुंहिंजो अलाह ताला वियो अॼु अमीर हमज़ा वियो मुंहिंजो अलाह ताला वियो यादि रखो जॾहिं नाले वारा आशिक हुज़ूर जा ग़ुलाम थींदा आहिनि दुश्मननि जो अंदरि जली याद रखो दुश्मन के जलाण वाली हुजूर जे सहाबा जी सुन्नत हूंदी आहे बहरहाल मुंहिंजा दोस्त हुजूर जा सहाबा अब तहां को हमेशा नहीं न कयो हां परे हेडे नारे तकबीर नारे रिसालत सरकार जी आमद आका जी आमद मदनी जी आमद प्यारे जी आमद ताजदार खत्म नबूवत हतमते लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह हर सहाबी नबी हर सहाबी कर तन मन धन कुर्बान कई यार ता छाजे करे जे तो जेको यार जो हुंदो आ ओ जन्नत जो मालिक हुंदो आ उमर फारूक सब कुछ कुर्बान कई छाजे करे जबे तो जेते मदीने जो मीर राजी उनते मुझो करीम रब राजी हिक हिक खां पुछंदो आ छाजे करे जे रब जी रज़ा जे करे ॿियो त ख़बर महबूब राजी उनते अल्लाह राजी हा मुझे अल्लाह राजी उनके छा मिलंदो आ जे उनके जन्नत मिलंदी आ वो जन्नत त अर्शन खां मथे या सिदरा खां मथे शुरू थींदी आ तव्हां हेठि छा था कयो आशिकन चयो भुलिजी पयो वा अंबिया जन्नत जे दर ते रसूल जन्नत जे दर ते सुलहा जन्नत जे दर ते खुलफा जन्नत जे दर ते आबिद ज़ाहिद जन्नत जे दर ते आशिक दीवाना जन्नत जे दर ते सभई जन्नत जे दर ते अल्लाह जो प्यार ॾिसो जन्नत वरी मुझे मुस्तफा जे दर ते मान तो चवां सभिनी खे जन्नत जो आसरो अंबिया काथे जो जन्नत में वेंदा अंबिया भी जन्नत जे दर ते सुलहा भी जन्नत जे दर ते रसूल भी जन्नत जे दर ते नेक सालिह भी जन्नत जे दर ते सभई जन्नत जे दर ते जन्नत वरी रब रखी मुस्तफा जे दर ते इन्ही जे करे दीवाना चवंदा हन जिंदगी जे कई वफा हलबो मदीने जे कई सखा जन के वञणो आहे चवरायो न रब करे जे कर सखा हलबो मदीने
जिंदगी अचे कई वफा हल पो मदीने दे जरूर छो मदीने हलदे मुंतज़िर मोबिन मिलई हर मुस्तफा जे शहर जा मुंतज़िर मोमिन मिलई हर मुस्तफा जे शहर जा जे खुलियो दर थी अता हल पो मदीने दे जरूर जिंदगी अचे कई वफा हल पो मदीने दे जरूर इने जेके वेठा सब मदीनो घुमी आया से बोली अली हसन साईं शाह साहब ज़ाहिर चनो सिराज फकीर साईं मोहम्मद सईद जेखा पुछदा अल्लाह मोहम्मद यूनुस के तो मदीने मोकिले हुस्न वारा शहर की पर मदीने जो नमक हुस्न वारा शहर की पर मदीने जो नमक दर्द दिल जी जित दवा दर्द दिल जी जित दवा हल पो मदीने दे जरूर जिंदगी अचे कई वफा लाशारी सभई चो हल पो मदीने दे जरूर जिंदगी अचे कई वफा शादी हाल वारा सभई चो हल पो मदीने दे जरूर छो हल पो आखिरी मिसरो रोज़े अतहर जे पाछे में मिसाली आसू रोज़े अतहर जे पाछे में मिसाली आसू आबिश्ती जित हवा उत हल पो मदीने दे जरूर जिंदगी अचे कई वफा हल पो मदीने दे जरूर जे आशिक ठायो उन जो नालो न वठा त नाइंसाफ़ी थींदी आफ़ताब अहमद आ लगाई दिल सदी मौला जे दर इन फकीरन आ लगाई दिल सदी मौला जे दर रब कबूले असांजी दुआ रब कबूले असांजी दुआ हल पो मदीने दे जरूर जिंदगी अचे कई वफा हल पो मदीने दे जरूर रब चूंड कई यार जी भी चूंड कई त यार ला यारन जी भी चूंड कई कायनात में रब यार जी चूंड कई यार जे लावरी चो चो यार जे लावरी यारन जी भी चूंड कई जॾहिं यार ला यारन जी चूंड कई त क़यामत ताईं अचण वारन वफ़ादारन जी भी चूंड कई मुझे अल्लाह जे ज़ात जंहिंजो मिसाल हिकिड़ो ॾेई बस मां ख़त्म थो कयां टाइम ज़्यादा गुज़री वियो नंढड़ो मुझो अस्पताल में छॾे आयो अल्लाह जे हवाले मदीने वारे वीर जे छांव में ॾेई करे छो तो अकेलो हैदराबाद में रहंदो ॿिया बचड़ा नंढा वॾो वॾो पुटु बीमार आहे 5 रात मुझो बचड़ो जा दोस्त अज़ीज़ याद रखो इंतजाम कायनात के रोज़ी केर थो ॾे जल्दी ॿुधायो अल्लाह खे पक अथव न समुंड जे तह में रोज़ी केर थो ॾे जिथे किथे ॾे थो न
हिफाजत केर तो करे, इज्जत केर तो दे। मुसलमान तो सोची न थो जेको कंहिंखे बि नथो छॾे उहो पंहिंजे महबूब खे छॾींदो। नात ॿुधाए छॾी। साईं मुंहिंजी मिठड़ी मां काफ़ी दोस्त चवनि भला, मुंहिंजी मिठड़ी मां काफ़ी दोस्त मैसेज करा था। अज़ीज़ दोस्तो तवज्जह कयो, तवज्जह करे हीअ ॻाल्हि ॿुधो। 11-15 थिया, 15 मिंट बाक़ी मां विया, 1.5 कलाक ॿिया। हीअ ॻाल्हि ॿुधो, अल्लाह ताला इंतज़ाम कीअं थो करे महबूब जे लाइ। यकीन कयो मीलाद करण वारो तव्हांखे मुबारक आहे। केरु पुछियो मीलाद छो था कयो, जो इन करे था कयूं त जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा खे को ख़ुदा न सम्झे। जवाब ॾियो, मीलाद छो था कयो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे को, जेकॾहिं तव्हां का सवाल करे मुस्तफ़ा के खुदा कीअं सम्झंदा त क़ुरान करीम जी आयत तो पढ़ा स्पीड सां। मां क़ुरान करीम जा दलील अञा तूं घणियूं पढ़ी छॾियूं। अल्लाह जे क़ुरान जी आयत ॿुधो। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, अन्नी अख़लुक़ु लकुम मिन अत्तीर कहयअति तैर फअनफुखु फीहि फयकूनु तैरन बिइज़्निल्लाह व उब्रिउल अकमह वल अबरस व उह्यिल मौता बिइज़्निल्लाह व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम इन्न फी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन। ये आयत करीमा अल्लाह पांजे नबी जे शान में नाज़िल फरमाए। ओह अल्लाह जो नबी जेको हज़रत बीबी मरियम जो बचड़ो आ, ओह अल्लाह जो नबी मिट्टी मां पखी ठाहे फूक करे पखी मिट्टी वारो उॾामण शुरू करे। ओह अल्लाह जो नबी अमर जे पेटा नाबीनो अचे हथड़ो रखे नाब नूर मिली वञे। ओह अल्लाह जो नबी कोढ़ जे मरीज़ ते हथड़ो घुमाए चङो भलो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मोए खे हथड़ो रखी चवे अल्लाह जे मसां उथी पओ, उहो मुर्दा ज़िंदा थी पवे। अल्लाह जो नबी ॿुधाए जेको घर खाई आया हो उहो बि ॼाणा थो, जेको रखी आया हो उहो बि ॼाणा थो। जंहिं इहे पंहिंजा मौजज़ा ॾेखारिया दुनिया उनखे इब्नुल्लाह सॼो, दुनिया उनखे अल्लाह जो पुटु सॼो। तवज्जो कजो मुंहिंजा दोस्तो जवाब ते, जंहिं मुर्दा खे ज़िंदा कयो उहे ज़िंदा थी पिया। उन्हनि खे दुनिया अल्लाह जे नबीअ खे हज़रत ईसा खे अल्लाह जो पुटु सॼो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम इंसान जेके मुर्दा थी चुका हुया उन्हनि खे ज़िंदा कयो। उहे जॾहिं ज़िंदा थिया उन्हनि ॻाल्हायो, कीअं ॻाल्हायो, जेका ॿोली दुनिया में ॻाल्हाईंदा हुया उहा ॿोली ॻाल्हायो। हे ईसा रूहुल्लाह या अचो अम्मा आमिना जे लाल ते जेको मुहम्मद रसूलुल्लाह या ज़ुबान ॿारनि खे परी ज़ुबान सां ॻाल्हाइण ईसा रूहुल्लाह जो कमाल आहे। बेज़ुबाननि खे ज़बान ॾेई पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण मुहम्मद रसूलुल्लाह जो कमाल आहे। अबू जहल आॾो अचे वियो, हुज़ूर जे आॾो अबू जहल अचे वियो, मुठ में पथरियूं खणी आयो। सच जे करे चवां नाराज़ न थियो त अॼु जे नाले वारे मुस्लमान खां त अबू जहल जो बि अक़ीदो कुझु चङो हुयो। कीअं समझो ॻाल्हि, अठ ॻाल्हि खे यक वकड़ न ॾिजो। कीअं चङो हुयो उहो अबू जहल, मुठ में पथरियूं खणी आयो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे साम्हूं। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा के अल्लाह जो नबी नथो चवे, जहिड़ो अल्लाह जे नबी जे लफ़्ज़ ते आहे, लेकिन नबी नथो चवे। चवे थो ऐ मोहम्मद बिन अब्दुल्लाह, जेका तो दावा कई आहे ईअं नथो चयो त ऐ नबी मोहम्मद बिन अब्दुल्लाह, न न, ऐ मोहम्मद बिन अब्दुल्लाह जेका तो दावा कई आहे, यानी नबूवत जी दावा कई आहे। मां जेतिरो पढ़ियो आहे यादि रखो अबू जहल जहिड़ो तहिड़ो कोन हो। माण्हू मुस्तफ़ा करीम खे छॾे अबू जहल जे पोयां लॻंदा हुआ, जहिड़ो तहिड़ो कोन हुयो। अबुल हिकम हुयो, मुस्तफ़ा जे करे अबू जहल सरजी वियो। वक़्तु कोन्हे को मां स्पीड सां ॻाल्हायां। अबू जहल मुंहिंजे हुज़ूर खे अर्ज़ कयो, ऐं अल्लाह जा नबी सॾाइण वारा, जेको नबी हूंदो आहे उहो ग़ैब ॼाणंदो आहे, जेको नबी हूंदो आहे कुझ जा राज़ ॼाणंदो आहे, जेको नबी हूंदो आहे लिकल न ज्यादा का शइ काइनात जी न हूंदी आहे। मां मुठ में कुझु शइ खणी आयो आहियां, ॿुधाए त मुंहिंजे मुठ में छा आहे। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, ऐ जाहिलन जा अब्बा, दुनिया तोखे सॾे अबुल हिकम, हिकमत वारो अबो। मां मुस्तफ़ा तोखे थो सॾियां, ऐ जाहिलन जा अब्बा, जे तोखे अकुल हुजे हा त तोखे इहा बि ख़बर हुजे हा त जंहिंसां सवाल थो कयां उहो फर्श जा न, उहो यार त अर्शन जा राज़ बि ॼाणंदो आहे।
मगर अॼु खां तो जाहिलनि जो अबो है चओ छा थो चवे चवे थो मुंहिंजे मुठ में छा आहे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा मुर्की करे फरमायो मां ॿुधाए त तुंहिंजे मुठ में छा आहे या तुंहिंजे मुठ वारी पाण ॿुधाए त तुंहिंजे आॾो केरु बीठो आहे अज़ीज़ाने मन मुझे हुजूर जा आशिका गौर कयो मुझे हुजूर जा दीवाना गौर कयो अबू जहल चयो इए कीअं थो थी सघे इए कीअं थो थी सघे ये मुठ वारी शे पाण ॻाल्हाए अॼु ॾींहं ताईं कोन थियो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो सच थो चवे अॼु ॾींहं ताईं कोन थियो आहे पर ॿुधाए मां मुस्तफ़ा जहिड़ो बि त अॼु ॾींहं ताईं कोन आयो आहे मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा तवज्जो कजा मुंहिंजा दोस्त जेके पथरियूं हुयूं उहे छा में हुयूं जवाब ॾे छा में हुयूं हथ जे मुठ छा खे चइबो आहे हथ खे हथ में बंद पथरियूं हुयूं इहो हथ छा में हुयो बाह में हुयो बाह छा में हुई कुल्हे में कुल्हो छा में हुयो जिस्म में जिस्म कंहिंजो हो अबू जहल जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे मौजज़े ॾे निहार मुंहिंजे मुस्तफ़ा जे निगाह ॾे निहार निगाह कयूं अबू जहल ते न अबू जहल जे जिस्म ते न जिस्म में बंद बेजान शइ आहे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा निगाह कई आए हाय मुस्तफ़ा जे निगाह दे निहार अबू जहल चयो जेको नबी हूंदो आहे उहो कुझु ॼाणंदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो बेवकूफ़ अञा बि तूं भुलिजी पियो आहे जेको नबी हूंदो आहे उहो बेजान ते नज़र कंदो आहे त उहा बि ॻुझ जूं गवाहियूं ॾेई छॾींदी मां मुस्तफ़ा जे आॾो तुंहिंजी मुठ बंद आहे मुंहिंजे आॾो तुंहिंजे नज़र में त पथरियूं बंद आहिनि मगर पथरियुनि जे आॾो बि त तुंहिंजी मुठ बंद आहे उन्हनि जे आॾो बि मां दूर आहियां मगर निगाह मुस्तफ़ा थींदी वई पथरियुनि बंद मुठ में बि मुंहिंजे मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो जीअं कलमो पढ़ंदियूं वयूं अबू जहल कावड़ में उन पथरियुनि जे मुठ खे हुज़ूर जे कदमनि में उछलायो दुनिया खे दर्स मिलियो ऐं दुनिया वारो जॾहिं अबू जहल जहिड़ा दुश्मन तैयार थींदा त अल्लाह वरी पत्थरनि जहिड़ा मज़बूत दीवाना भी तैयार करे छॾींदो जॾहिं अबू जहल जहिड़ा दुश्मन तैयार थींदा अल्लाह पत्थरनि जहिड़ा मज़बूत आशिक भी तैयार कंदो पोइ जेॾी महिल उहे दुश्मननि जे नज़र ते पवंदा उहे दुश्मन छा कंदा चओ उन दीवाननि खे खणी करे हुज़ूर जे कदमनि में उछलाईंदा जॾहिं हुज़ूर जे कदमनि में दीवाना ईंदा चवंदा इन ॾींहुं ला त दुआ पे घुरी सी मौला ओ मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब उहा घड़ी आण अखियूं असां जूं हुजनि आए हाय हाय सदको वञे आण मौला उहा घड़ी आण मदीने वञण जी सिक लगी आ सरदार जी ओ सुण मदीने जे यार जी आण मौला उहा घड़ी आण मदीने वञण जी अज़ीज़ाने मन ऐं मुंहिंजा मुस्लमान भा हर आशिक जी इहा दुआ हूंदी आहे जेॾी महिल दुनिया वारा उन यार ॾे निहार जंहिं कादियानीअ खे मारियो काथे लाहौर में नालो याद थो विसरी वियो जवाब ॾियो आशिकन जो नालो आशिक विसारींदा आहिनि छा जो उहो ॾाढा चओ त दुनिया खे ख़बर पवे त याद आहे क़यामत ताईं यादि रहंदो मुमताज़ क़ादरी सुभान अल्लाह वकील चयो ॻाल्हि ॿुध मुमताज़ वकील चयो मुमताज़ जी चई बसि रुॻी ज़ुबान सां एतिरो चओ त मूं ॼाणी वाणी कोन हयो ख़तन अमदन न कयो भुल में मूंखां थी वियो मुंहिंजो ज़िमो आहे तोखे ज़िंदगी मां थो वठी ॾियां उछलाए जी ज़िंदगी तुंहिंजे बूथ ते मां हणी छॾियां मूं अणॼाणाईअ में न कयो आहे हीअ जान मां मुस्तफ़ा जे अज़मतां क़ुर्बान करे छॾी जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे इज़्ज़त तां नामूस रिसालत तां जान क़ुर्बान करण वारा तोखे मुबारक आहे हर वक्त में क़यामत ताईं अल्लाह जी ज़ात पंहिंजे महबूब जा आशिक पैदा फरमाईंदो वक़्तु गुज़री वियो तुरंत आयत जी माना बि कोन करे सघियसि या अय्युहन नास आए इंसानो
कद जाअकुमुर रसूल शक न कजो तव्हांजे तरफ़ आयो तो मां अल्लाह जो ख़ास महबूब रसूल सिर्फ आयो ना है बिल हक बिल हक बिल हक ऐं सिर्फ हक न मिर रब्बिकुम पंहिंजे रब जे तरफ़ खां हक सूथो मुंहिंजो मुस्तफ़ा यानी मुंहिंजो मुस्तफ़ा सराफा हक बणिजी आयो सिर्फ एतरी ॻाल्हि न अल्लाह चवंदो फ़आमिनु ख़ैरन लकुम भलो थई मौक़ो ॾिनो थमई मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम थी पियो फ़आमिनु ख़ैरन लकुम भलो आहे तव्हांजे लाइ त मुंहिंजे महबूब ते ईमान आणियो मुंहिंजे महबूब जा दीवाना थी पियो वरी अॻियां अल्लाह अल्लाह त अल्लाह आहे न बेनियाज़ बि आहे जॾहिं ईअं कयो ऐं इन तकफुरू जेकॾहिं न मुंहिंजे महबूब ते ईमान न अथई न मुंहिंजे महबूब जे अज़मत में को फ़र्क़ु पवंदो न मुंहिंजे कुदरत में को फ़र्क़ु पवंदो थोको थी वेंदे कुझु कोन मिलंदो मां नथो चवां क़ुरान थो चवे ॿुधो क़ुरान मथां सोचो त फ़क़ीर सॼण सॼो चरियो मस्तु थो चवे व इन तकफुरू ऐं जेकॾहिं तव्हां इनकार कयो फ़इन्न लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द फ़इन्न लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द ज़िक्र कजो तोले महबूब जो बहराणीअ जो माहौल सादो करे ॿुधायां केॾे नियापो थो कासिद थो मोकिले ही मुंहिंजो माण्हू अचे थो अगरि हिन मुंहिंजे माण्हूअ जी इज़त न कई अगरि हिन मुंहिंजे कासिद सां प्यार न कई अगरि हिन मुंहिंजे कासिद जे मथां जान क़ुर्बान न कई त यादि रखी छॾिजां हे इलाइक़ो सॼो मुंहिंजो आहे हिन इलाइक़े जूं ज़मीनूं मुंहिंजो हिन इलाइक़े जी ताक़त मुंहिंजी हिन इलाइक़े में मूंखे हुक्म खां सवा पर बि को नथो चुरे कदम बि को न खणी सघंदे पाश पाश थी वेंदे इहो सादो तर्जुमो करे ॿुधायमि रब चवे थो भलो थो त महबूब ते ईमान आणियो मुंहिंजे महबूब तां जान क़ुर्बान कयो मुंहिंजे महबूब तां बच्चा ॿार क़ुर्बान कयो अगरि नथा कयो न मुंहिंजे महबूब खे तव्हांजी परवाह न मां रब खे परवाह लेकिन मां अल्लाह तव्हांखे ॿुधायां थो जेकॾहिं इनकार कंदो फ़इन्न लिल्लाहि मा फ़िस समावाति वल अर्द जेकी कुझु ज़मीनुनि में आहे जेकी कुझु आसमाननि में आहे उहो तुंहिंजे अल्लाह जो आहे अल्लाह केरा जो मुस्तफ़ा महबूब अल्लाह केरा जो जंहिं कायनात पंहिंजे महबूब जे सदके पैदा फरमाई आहे चवण दे बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया वहाँ जिस्म नहीं है तो यहाँ साया भी नहीं है अल्लाह दाबो ॾेई चयो वकान अल्लाह अलीमन हकीमा तुंहिंजो जेको अल्लाह आहे न वॾो दाना आहे वॾी हिकमत वारो आहे उनजो तोखे दाबो ईअं न आहे उनजो ही ऐलान ईअं न आहे रब चवे थो कलमो पढ़ियो अथई अदब जे लाइ मौक़ो थी त महबूब जो अदब कर त कलमो तोखे फ़ाइदो मुझे महबूब मुस्तफ़ा जा आशिको अल्लाह जी ज़ात बाबरकात असां अदा मोहम्मद यूनुस या कोट भयो खान लाशारी भाई गोट भाई खान लाशारी वारनि दोस्तनि जो हे महबूब जो मल्हायल मीलाद पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए अदा मोहम्मद यूनुस उन जा बचड़ा या तमाम जेके दोस्त हन ओरे परे खां आया हो अल्लाह जी ज़ात तव्हांखे दुनिया आख़िरत में विख विख जो अजर अता फरमाए मुंहिंजा दोस्तो बस कोशिश कयो ईअं जल्द में प्रोग्राम थी जल्द में ख़त्म थियनि वरी आराम करे फजर जी नमाज़ जमात सां पढ़ी वरी बचड़नि जी रोज़ जी तलाशी कयो इंशाअल्लाह ताला वरी खुदा करे मौक़ो ॾिनो इन खां अॻिते तफ़सील सां ज़िक्र कंदासीं व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।